तो पोइ छा थींदो? ज़मीन त साॻी मेहरूअ जे नाले रहंदी न। ना ये ना है न चरी चरी थी जा मुझी गाल बुध मुड़स मेहरूअ खे कंदो मजबूर त बन्नी सालार खान जे नाले ते कर न त तलाक ॾेई छॾे थो सां जी फटाई ॾींदो सां हिकिड़ी ची ची कंदी वठंदी ची ची। पोइ सच में मेहरू मजबूर थी वेंदी ऐं ज़मीन असांजे नाले कंदी? पर मेहरूअ जो मुड़ुस असांजे चवण ते मेहरूअ खे तलाक छो ॾींदो? ॾींदो वॾे वाक़े ॾींदो। केरु आहे उहो? गोहर ख़ान मुंहिंजो पुटु मोपी। छा गोहर? हा मुंहिंजो पुटु गोहर। ॾिसजो जेकॾहिं तव्हां मेरूअ जी शादी गोहर सां कराई न 1 महीने जे अंदर अंदर मेरू ॾिसजो त बनी कीअं नथी लिखी ॾे। ऐं न कयईं त पोइ? छोरो आहे वॾो आड़ी काप वॾो शीखर जो पुटु आहे बाबा। तव्हां रुगो शादी कराए ॾिसो न 1 महीने जे अंदर अंदर न कराए न त मुंहिंजो कारो मुंहुं कजो ताक़ीअ सां पंहिंजो नालो हटाए तव्हांजे नाले ते बनी करे छॾींदी। पर गोहर सां मेहरू शादी कंदी छो कोन कंदी मेहरू? तूं रुगो सालार खे पटी पढ़ाए काॾे वेंदी आहे मेरू? ठीकु आहे चाचा तगिया इन प्रोजेक्ट ते मां अॼु खां ई कमु शुरू थी कयां। ॻाल्हि जो घाटो भञी थी न हाणे मां हलां। एक बुरी खबर ॿुधी अथम। कहिड़ी ख़बर ॿुधी आयो दादा न? वैसे ॿुधो अथम त सालार खान तव्हांजे मथां हमलो करण वारो आहे। ॾोह खे खणी खुटी ऐं ॻोल्हे शिकारनि जा घर चंडे न दुश्मन खे। पोइ बेताद करणु ज़रूरी आहे रेस छो जो मच्छर मेरो करे हाथी खे किरियो वञो आहे। तोखे कंहिं ॿुधायो त सालार मूंसां विढ़ण जी तयारी पियो करे? वैसे वेझनि दोस्तनि मूंखे ॿुधायो आहे त सालार खान तव्हांजे घर जे मथां हमलो करण वारो आहे। तव्हां वटि तरसल साम खणण थो अचे उहा साम जेकी त असां वटि आहे ई न। सरदार हाणे छा करणो? तूं सचो ई दादा न? सालार कुझु बि करे सघे थो। साम असां वटि हुजे न हुजे मां हुन खां पंहिंजे भाउ जो प्लान ज़रूरु कंदुसि। मूं सोचियो त तव्हांखे अॻु वाटे ॿुधाए छॾियां जीअं तव्हां बि तयारु हुजो। सुठो जो दादा ने जो तूं मूंखे ॿुधाए छॾियो। असां सालार सां मुक़ाबिलो कंदासीं ऐं सिधो मुक़ाबिलो कंदासीं। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।